जय झूलेलाल। मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू त कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 4 अक्टूबर 2023 बुधर जो ॾींहुं, हिंदू महीनो अश्विन मास कृष्ण पक्ष जी छठ तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। तव्हांजो स्वास्थ्य साधारण रहंदो ऐं ॾींहुं सुख सां ई गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या पंहिंजे रिश्तेदारनि मां कोई ना कोई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। जीवन साथी जो तव्हांखे अॼु पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। तव्हांजो स्वास्थ्य भी सुठो ई रहंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे ख़र्चनि ते थोरो कंट्रोल रखण जी ज़रूरत आहे। त हिसाब किताब में थोरो ध्यानु ॾियणो पवंदो, न त अधिक धन ख़र्च थियण जी या धन हानि थियण जी आशंका आहे। तव्हांजो स्वास्थ्य सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु भाग्य पूरो साथ ॾींदो। भाग्य पूरो साथ मिलण सां धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ थियण जी भी संभावना आहे। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं आनंददायक हूंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु डपु या घबराहट महसूस थी तो सघे। हुननि खे पर धन लाभ थियण जा सुठा योग बीठल आहिनि। मां दुर्गा जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। अॼु कोई ना कोई मिठी शइ दान करण तव्हांखे अधिक धन प्राप्त कराए थी सघे। बाक़ी स्वास्थ्य सुठो ई रहंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु वाद विवाद या मतभेद थियण सां बचणो आहे। त अॼु जे ॾींहं में तव्हांखे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॻाल्हाइणो आहे, न त वाद विवाद सां अपमान भी थियण जी आशंका आहे। गांइ खे चारो खाराइण तव्हांखे लाभदायक थींदो। तव्हांजो स्वास्थ्य ठीक ई रहंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी संभावना आहे। जाम टाइम खां अटकियल कोई कार्य भी अॼु पूरो थी तो सघे। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। मन खुश रहंदो। तॾहिं आनंद सां गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु यात्रा सां लाभ थियण जी संभावना आहे। अगर उहे फॉरेन में ट्रैवल करण था चाहिनि या सेटल थियण था चाहिनि त अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक थींदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। अॼु हुननि जो मन तमामु खुश रहंदो। तॾहिं सुखपूर्वक गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु यात्रा थी सघे त अवॉइड करणी आहे, न त यात्रा सां पीड़ा थियण जी आशंका आहे। अॼु धन हानि भी थी सघे। त हुन जे लाइ मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। अॼु जो ॾींहुं तव्हांजे लाइ ओवरऑल एवरेज ई रहंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। पर अॼु हुननि खे पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोरी ई लापरवाही सां कोई रोग या तकलीफ़ थी सघे। बाक़ी ॾींहुं सुठो ई गुज़रंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु मान सम्मान में वृद्धि ऐं समाज में प्रतिष्ठा मिलण जी संभावना आहे। अॼु धन प्राप्ति जा सुठा योग भी बीठल आहिनि। तव्हांजो स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। गांइ खे चारो खाराइण तव्हांजे लाइ अञा लाभदायक थींदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे संतान पक्ष मां या पंहिंजे रिश्तेदारनि मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा तव्हांखे सुठा योग बीठल आहिनि। कार्यस्थल में तव्हांखे काई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें तव्हांखे सफलता जी भी प्राप्ति थींदी।
अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। हनुमान चालीसा जी चौपाई। त हनुमान चालीसा में हिकिड़ी चौपाई ईंदी आहे जेका अति लाभदायक मञी वेंदी आहे। उहो आहे, जो शत बार पाठ कर कोई, छूटे ही बंदी महासुख होई। अगरि तव्हांजे कार्य में जाम विघ्न था अचनि, या जाम तकलीफ़ूं थी हलनि, या आर्थिक स्थिति सही न आहे, या रोग जी बीमारी हुजे, त इहो चौपाई बार बार चवण सां तव्हांजा सभु कार्य सिद्ध थी वेंदा। साणी सभु विघ्न भगवान हनुमान दूर कंदा। उहो आहे, जो शत बार पाठ कर कोई, छूटे ही बंदी महासुख होई। यानी तव्हांखे असीम कृपा हनुमान जी प्राप्त थींदी, साणी सभु सुख जी प्राप्ति थींदी। इहा 2 लाइन बार बार चवण सां। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे प्रदीप जी जो, जेके उत्तर प्रदेश जा रहंदड़ आहिनि, ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे परिवार में माहौल सही नथो हले ऐं नंढी नंढी ॻाल्हि ते जाम गुस्सो थो अचे ऐं नकारात्मक ऊर्जा लॻे थी। त प्रदीप जी सुठो कोई मुहूर्त ॾिसी करे पंहिंजे घर में नवग्रह शांति जो पाठ कराए करे हवन करायो त भगवान जी कृपा तव्हांजे मथां बरसंदी। साणी नकारात्मक ऊर्जा जो नाश थींदो, तव्हांजो मन बि शांत रहणु शुरू थी वेंदो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।